हाला चौधगी स्टॉप ते ज़मीन जे तकरार तां निज़ामाणी बिरादरी हुलां करे मॉबलिंग टावर ते बुघिया बिरादरी सां झेड़ो कयो। चौधगी स्टॉप ते मॉबलिंग टावर ते वेठल बुघिया बिरादरी जा 4 ॼणनि ते निज़ामाणी बिरादरी जे अमीर बख्श निज़ामाणी जा पुट नज़ीर अहमद निज़ामाणी 8 ॼणा साण करे बुघिया बिरादरी जे 10 ॼणनि ते हमलो करे ज़ख़्मी कयो। हुननि चयो आहे त असां ज़मीन तां हथ खणियो आहे, पोइ बि अमीर बख्श निज़ामाणी जे पुटनि हथियार बंद वठी असां मथां हमलो कयो आहे। हुननि चयो त असां खां पुलिस को बि तदारुक नथी करे। असां एहतिजाज करे हाला शहदादपुर रोड ब्लॉक कयो आहे। करीम बख्श बुघियो ऐं हुनजे भाइरनि चयो आहे त निज़ामाणी हुलां कयो असां सां झेड़ो कनि था, जेसीं ताईं पुलिस को तदारुक न कंदी तेसीं ताईं रोड न खोलियो वेंदो। हुन मौक़े ते हाला SHO हाजी थारू ख़ान भट्टी पुलिस नफ़री करे चौधगी स्टॉप ते पहुतो। हुननि SSP मटियारी IG सिंध DIG हैदराबाद खां मुतालबो कयो आहे त असां ग़रीबनि सां तदारुक कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची